वर्सेस न्यूज़ सां गॾु आऊं आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं नमक जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान खान ते तनक़ीद कंदे चयो त ॾेखारियो पियो वञे त सियासी कूओ गिरफ़्तारी खां बचण लाइ ज़मान पार्क में बिस्तरे हेठि लिकी रहियो आहे। सियासी इदारनि समेत असां सभिनी खे सियासी कूए बदिरां पाकिस्तान ऐं उन जी अवाम जे मसइलनि ते ध्यानु ॾियणु घुरिजे। लाहौर हाई कोर्ट इमरान खान जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त ते एतिराज़ लॻाए छॾिया। इमरान खान जी हिफ़ाज़ती ज़मानत जी दरख़्वास्तुनि में कुझु दस्तावेज़ शामिल न हुआ। लाहौर हाई कोर्ट ऑफिस खे दरख़्वास्तुनि सां गॾु दस्तावेज़ गॾु करण जी हिदायत कई आहे। कराची में इजलास खे ख़िताब कंदे राब्ता कमेटी जे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त वज़ीर आज़म साहब अवाम खे ॿुधायो त हाणे असां ते ज़ुल्म न थींदो। जेकॾहिं ईमानदार आहियूं त MQM ईमानदार आहे। मातली भरिसां सुज़ुकी ऐं ट्रैक्टर ट्राली में ज़ोरदार टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो तॾहिं ते फ़ौत थी वियो, जॾहिं त 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तालक अस्पताल मातली पहुचायो वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।